मुते कर मेहरबानी खुदा कारण साईं पंहिंजी ज़ियारत मुखे जियरे करा जानी खुदा कारण। सुमण जे टेम ते फिल्मूं न ॾिस, सुमण जे टेम ते नौजवान थे मोबाइल की कनन में तारू विझी गाना ॿुधी सुन। न सुमण जे टेम ते मदीने मोकरे सलात पढ़े हीअ चओ खुदा नाही खुदा जो पाक पैगंबर प्रियाही साईं घुरी दुआ कर परे पल में परेशानी खुदा कारण अमल में कौन आ इखलास को इदरीस के आका दियो फैयाज सुना फैज नूरानी खुदा कारण। मजबूत रखो मिलाद शरीफ मनाए जायज़ आहे। मिस्र में हिकड़ी यहूदी औरत हुई, उन जे पारे में हिकड़ो मुसलमान रहंदो हो। मुसलमान रबीउल अव्वल जे महीने में हर साल वॾे पैमाने ते उर्स कंदो हो, मीलाद मल्हाईंदो हुयो। हिकड़े दफ़े यहूदी माई पंहिंजे मुड़स खां पई पुछे ही भला मुसलमान हर साल इन महीने में हेडी खैरात छो थो करे, हेडो खर्च छो थो करे, हेडियूं तेगियूं छो थो लाए। ओ यहूदी मुर्स पियो चवेस इन जे करे थो लाए जो इन रबीउल अव्वल जे महीने में इन जो नबी मिठो मोहम्मद जाओ हो, उन जे खुशी में ही मिलाद थो मल्हाए। अच्छा माई चयो कुछ कोन, सॼी रात बस नबी से जे बारे में सोचे सुनी रही। ख्वाब में ॾिसे सोना नबी साम्हूं वेठा हुआ। मन हादा केरा मन हादल मुनव्वर हे नूरानी शख्सियत केरा। हिकड़े चयो हे दिलबर हबीबा, दिल जो तबीबा, अड़ियल जो अजीबा, मुस्तफा मुजीबा। चेती मां त यहूदियाणी आया भला नबी से मूसा गाल्हाई तो मूसा कचहरी कंदो हो जे वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुरादे गरीबों की बरलाने वाला कबाइल को शीरो शक्कर करने वाला कदर देश के दिल में घर करने वाला। पेरबाना माई ने जो दिए थे साईं उन सा प्यार सा दादा नाई कंडे बागे वारो नित्तई नित्त में कलमू की पड़े नित्तमा जो थे जुबान ते कलमू जारिया अटकी पई बता मुर्स मारे बता मुर्स पिढ़े बता मुर्स थकन हरे थोड़ी देर गुजरी उन जो मुर्स सामान वठी आयो जे तो माई ही सामान वठी तैयार कर अजे मदीने जे मीर जो मिलाद था मनायो। यदि तू त यहूदी आई ये तो यहूदी न चओ जे नबी रात तो के कलमू पढ़ायो आ उन नबी रात मुके कलमू पढ़ाए मुसलमान बनायो आ। नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीम अंचारिया नारे हैदरी या अली नारे पीर दस्तगी मिलाद चल वारन ते मेहरबान कर जे को मिलाद वारन ते बारे में सोची ऐसा जे संत जो आलमा मुफ्ती इस्माइल सिकंदरी कल प्रोडी मुसा जलसे में कंदो मुफ्ती साहब जो असा जे शहर में को कारी साहब कारी अरबाब नालो हाई तकरीबन 5 साल पहले गुजारे वो कारी हो जी मुखाब में ॾिठो मास खुश वेठो आ माजो कारी साहब खुश आई
इसी ॾाढो ख़ुशि आहियां मुंहिंजो भला अॻे जान जो हाल अहवाल ॾे भला इन जान में महिरबानी कंहिंजे थी चीज़ें मूं क़ुरान में पढ़ायो क़िराअत बि सेखारियो तजवीज़ पढ़ायो पर हिन जान में यार मीलाद मल्हाइण वारनि ते वॾियूं महिरबानियूं मीलाद मल्हाइण वारनि ते वॾा करम आहिनि वो सवेरे के नात पे पड़ी साईं जी रब जी थई मेहर बानी मीलाद करण वारा आका जी दिलबर जी सुहणे जी मदनी जी आमद सा दिल शाद करण वारा जो सिक सा सनी तो होते आका ही तो जा फरियाद बुधी तो मुझे फरियाद बनायो तो काजो नालो बना तो सर में अचे वे फरियाद बुधी तो मुझे फरियाद करना फरियाद आका जी आमद सा दिल शाद करण वारा आज कोई चौथा नबी करीम के मिलाद में मनायो था और ये अपना शिरक था कहिड़ो या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका शिरक अच्छा मुसलमान कज़ाब की जरा हज़रत खालिद बिन वलीद मारन वियो तो मुसलमान कज़ाब जे नबूवत जी दावा की पूरो नबी हो अरे ओ नारा पे हणाए नारे तकबीर जा अल्लाह अल्लाह सहाबी अल्लाह अकबर चवन पिया पर हिकड़ो ॿियो नारो भयूं जेको अल्लामा इब्न कसीर दिमश्की अल बिदाया व निहाया मोतबर तारीख जो किताब उनमें तो लिखे साहब खबर तो टिंडे बागे वालो साहब केड़ा नारा है नादा बिशाइरिल मुस्लिमीन उन डी साहब मुसलमान जी निशानी वारो नारो है मुसलमान जे निशानी वारो नारो साईं मुसलमान जी निशानी वारो नारो केड़ो इब्न कसीर सो लिखे सभई नारो प्यारन सहाबी या मुहम्मदा है या मुहम्मदा या मुहम्मदा या मुहम्मदा या मुहम्मदा या मुहम्मदा भला जे इहो नारो हराम हुजे हा शिरक हुजे हा नाजायज हुजे हा सहाबी हो नारो न हणन मालूम थियो त सहाबन जो अकीदो भी ओ अकीदो आ जेको अहले सुन्नत व जमात वारन जो डटे पागे वारन जो कायनात जे मथा जेके सुन्नी है चाहे मदीने में रह चाहे मक्के में रह चाहे डटे पागे में रह चाहे दुनिया जे के गोशे में रह सरकार के संग करण इन जो कम हुंदो आ जी जी चई इन के मजसी ने सवाइण मदीने जे वीर जो कमाहे उमाही नाथ बराबर कोई ता छड़या खुदाया यो मुबारक मिलयूं गुनहगार के यार एड़ो मिलो जो वनी खैर था स्टेज से के रिहानी मोबाइल से दो यो मुबारक मिलयूं गुनहगार के यार एड़ो मिलो जो वनी खैर था प्यार दिल तो मुखे आसिरो ही लहो प्यार एड़ो मिलो जो वनी खैर था साचो बना
हाजी साहब केड़ी मेहरबानी थी तेथो रात राजी दिठो रजा चौथड़ी मुबारक विठो नैन मुड़े खड़ी मुझे दिल मुझे दीदार के दीदार जो बार बेड़ो मिलो जो बनी खैर था बार बेड़ो मिलो जो बनी सैदा के हार विचू सैना से किनु शाह सखी मर्दा तो के मदीने वालो सही मिलो एथो ना हार विची हसरत नजर कारा हार छाजा जो साईं खुद हार पाया किची में या दिल ते रखा हार पेड़ो मिलो जो बनी खैर था अर्शद हसन सैयद जी चाने हो गया विलायत मिलंदी नबी जी इश्क से तीए जी इश्क में चढ़ंदो विनो तीए विलायत जा दर्जा जो हदीस शरीफ साहिबा वल्लज़ी नफ्स मुहम्मद बियदिही ला युमिन अहदुकुम हत्ता अकूना अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मुखे उन ज़ात जो कसम जे जी खत में मु मोहम्मद जो सावा ता में तेसी ते को मोमिन कोन थी जैसी ते मां उनखे पी खां वधीक औलाद खां वधीक सगड़ी माण्हू खां वधीक महबूब न बची वञा जरा मूसा मापत कनो न ईमान जो पको विलायत उनखे अल्लाह ताला अता फरमाई वलियन जे बारे में हिकड़ी तवा के नबी करीम जी हदीस ॿुधाया हदीस मुद होता अपने पाण के आदि बनायो नबी करीम फरमाया तो खुदा तो चले ला यज़ालु अब्दी यतकर्रबु इलैया बिन नवाफिल حتى أحببته فإذا أحببته كنت سمعه الذي يسمع به وبصره الذي يبصر به ويده التي يبطش بها अरबी दरबार समझो ना ताऊ की नबी से जी बोली को तो सवाब ورجله التي يمشي بها او كما قال النبي صلى الله عليه وسلم सही फरमाओ खुदा सोचे तो मुझो कानो हमेशा मुझे तरफ नफलन के जरिए भेजो छी नफलन के जरिए चिलमुल के जरिए या प्यालन के जरिए जैसे प्याला था पुरकन महबूब था पुरकन कंजर था पुरकन ये पेन जी था पियो मां चोसा जी पी जी त कोंदा पियो पर जेडी मेरे कपड़ा ले होता वने तो कपड़ा केर मटाए कुछ तो होश रखो एरो तो कम न कयो लते में ता जी पाजी बेइज्जती रखी तो नबी से ये पहुंचयो बच्ची मुसा प्यार सा ने फरमाया नफली इबादत के जरिए यतकर्रब तकर्रब यतकर्रब तकर्रुबा فهو متقرب وتقرب يتقرب تقربا فذاك متقرب لم يتقرب لم يتقرب لا يتقرب لا يتقرب لن يتقرب لن يتقرب لا يتقربن لا يتقربن لا يتقربن لا يتقربن لا يتقربن لا يتقربن الامر منه تقرب ليتقرب 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 والنهي عنه لا تتقرب لا تتقرب لا يتقرب لا يتقرب الظرف منه متقرب متقربان متقربات यो सर्फ सगीर बड़ी सर्फ कबीर जे पढ़े इमन खजा माल मौजूद तकर्रब तकर्रबा तकर्रबू तकर्रब तकर्रबता तकर्रबना तकर्रब तकर्रबतुमा तकर्रबतुम तकर्रबते तकर्रबतुमा तकर्रबतुम तकर्रबतु तकर्रबना बड़ी चौक मजूर वो पढ़ास मेरी ताज मजे जे लादो को लुत्फ वठो अरबी बोली तो कुर्रिबा तो कुर्रिबा तो कुर्रिबू तो कुर्रिबा तो कुर्रिबता तो कुर्रिबना तो कुर्रिबता तो कुर्रिबतुमा तो कुर्रिबतु तो कुर्रिबती तो कुर्रिबतुमा तो कुर्रिबतुम तो कुर्रिबतु तो कुर्रिबना बड़ी ए साहब जो फेल मुजाहिर यतकर्रबु यतकर्रबान यतकर्रबून ततकर्रबु ततकर्रबान यतकर्रबन ततकर्रबु ततकर्रबान ततकर्रबून ततकर्रबीन ततकर्रबान ततकर्रबन
अतकर्रबू नतकर्रबू मौलाना चोरी तुम्हारा अल्लाह हयाती दे नता जे सद में लाल प्यार इंशाअल्लाह ताला हर जेको मुसीबो करी दो सर्वे सगीर कबीर जाहिल सा वो प्यार जाहिल अल्हम्दुलिल्लाह ता जे सुन्नत में बड़ा आलम मौजूद ये तकर्रबू यो तफाउल जो बाबा हाने यो तो सिर्फ में खासियत होंदी आ तफाउल जे बाबा जी की खासियत आ तो उनमें तदर्रुज आस्ते आस्ते अल्लाह तो चवे त वली दी न त के दी में इन ॾींहनि में है आस्ते आस्ते मुझी वेझो थींदो वींदो करीब थींदो वींदो कुर्ब मिलंदो वींदुस एतिरो मुझी वेझो थींदो जो मां रब पंहिंजे वलीअ सां प्यार कंदुस महबत कंदुस जॾहिं मां उन सां महबत कंदो आहियां पोइ मां उन जा कन थींदो आहियां जंहिंसां हू ॿुधंदो आहे उन जूं अखियूं थींदो आहियां जंहिंसां हू ॾिसंदो आहे उन जा हथ थींदो आहियां जंहिंसां हू पकड़ींदो आहे उन जा पेर थींदो आहियां जंहिंसां हू हलंदो आहे हाणे वहाबीअ खां पुछजा त अल्लाह अखियूं के थींदो अल्लाह हथ के थींदो अल्लाह पेर के थींदो अल्लाह कन के थींदो मनु पदुस त रब जे वलीअनि जे अखियुनि में अहिड़ा त पावर पैदा थींदा आहिनि जो वली वेठो त बग़दाद में हूंदो आहे टंडे बाले मां मुरीद सॾ करे हिक पलक जे अंदर पहुचण अल्लाह जे वलीअ जो कम आहे ता यारी मन था चओ ता सही दस्तगीर के सॾ था कयो हराम ही हदीस सही जा ऐं वहाबी जे अब्बे नासरुद्दीन अल्बानी जेके वहाबी मञीदा आहिनि उन लिखियो त हाज़ा हदीसुन सही हदीस आहे ज़ईफ़ बि न छो त जे हिननि जे मज़हब जे ख़िलाफ़ वेंदी न चवंदा बाबा ज़ईफ़ आहे ही हदीस सही आहे चईस त ख़ुदा त अखियुनि थियण खां पाक आहे इमाम फ़खरुद्दीन राज़ी तो लिखे वकज़ालिकल अब्दु इज़ा वाज़ब अल ताअते जॾहिं बंदो ख़ुदा जी इबादत कंदो रहंदो उन मक़ाम ते पहुचंदो जो वलीअ जे अखियुनि में अहिड़ा पावर पैदा थींदा जो वली साईं गुलाम हुसैन शाह वली पंहिंजे दरगाह ते हुजे तूं बदीन जे कहिड़े बि कुंड में हूंदे सॾ करण तुंहिंजो कमु आहे उते पहुची तुंहिंजी मदद करण अल्लाह जे वली जो कमु आहे जो हदीस में तुझे मसलक साबित या मेरे जी माना छा करे खुदा त जिस्म का पाक है वाब जो अकीदो है खुदा कुर्सी ते बैठो है नऊज बिल्लाह चो नऊज बिल्लाह हो अगर मां खुदा मानू चेड़ो असी चो था खुदा बेमिसाल ओ बाज भरिया रब पानते है ओ बाज भरिया रब पानते तुझी काबर कान ठही सखदी ओ करीम असां जी है चपड़ी एक चरे गबिका न सही सखदी ओ बाज भरिया रब मौला तू बुझी मुस्तफा पे हुजे असा पोई बिनतर काथी निकरू अखड़ी जे जा बकरी महजर के दी बेहुजू जी बकरी महजर के दी बेहुजू ए आगा लेकने न ठगी सखदी ओ बाज भरिया रब पालते तुझी तो ज़ख़वारी पाए कना सैहिर पाए प्यार ए पनाह गुरी तब केरी तरह तुझी दो ज़ख़मे तब केरी तरह तुझी दो ज़ख़मे तब केरी तरह तुझी दो ज़ख़मे साईं इंसाफ जी साथ रही सजदी ओ बाज भरिया रब पालते
पीर जो पीर बुधो तलवा सभई मनो का बादशाह पीर खे है न बादशाह पीर जे कदम के हर मने थो नक्शबंदी कादरी चिश्ती सुरवती सभई गौसे आजम जा गुलाम बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि व हस्तिया पीर मेहर अली शाह ताबुदोन से पीर मेहर अली शाह जी ना ताबुदोन उस सूरत में जाना पीर साहब सोचे असा जे जो मुझे इलाके में एकड़ो बुजुर्ग हो जेके मानू मनीदा राडो एतरे कदर अंग्रेज उनके मनीदा हुकुमरान मनीदा वो चीज मां पीसा फिर मां उन हली विस मां जो सी मां सैयद आया तो वट हली आयो तो वट भलायो वजीफो केड़ो आ यो वजीफो मुखे दे त माण्हू भला मुंहिंजा बि मुरीद थियनि सुभान अल्लाह हुन दरवेश मुखे चयोसि तूं वटि वजीफो कोन अथई बाक़ी हा मां बगदाद शरीफ वियोसि पोइ उते पीर जे दरबार में मज़ार अंदर विस रात जो टेम हो अॻे बिजलियूं कोन चाबी वारो जेको चाबी हणे उन मुखे कोन ॾिठो छा की मुखे अंदर चढ़े दरड़े हलियो हाणे मां सॼी रात अंदर पर मां वेठुसि न सॼी रात बि बादशाह पीर जे कदमनि खां अदब में भी अखियुनि मां नीर पिया वहनि ऐं चवां पियो हाथ में ले दिया है तेरे हाथ है लाज या गौसे आजम कसम है कि मुश्किल को मुश्किल पाया जब भी पुकारा है या गौसे आजम सॼी रात बीठुसि फजर जो टाइम छो खुदा जो कसम ॾिठो पीर जो पीर पंहिंजे मज़ार मां निकिरी मूंखे फरमाए हलिया त ठाकुर पाया तो मुंहिंजो एॾो अदब कयो इशा खां वठी बीठो अखियुनि में रोई लुकाए जो हा सोना बीठो आया और फरमायो बीठे आसी बीठो फरमायो हाणे मुंहिंजी दुआ थी तू अॻियां हुंदे ख़ल्क़ पोयां हुंदे मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैहि तॾहिं चयो फरमाए तुम गुफ्तगी अल्लाह बुवत करचे अज़ हल्कू में अब्दुल्लाह बुवत वली जो मुफ्तो अल्लाह जो ज़ाहिर में वली जे दिली मां निकरे हकीकत में खुदा जो औलिया हक कुनद इल्मे नसीब बेहिसाबो बेकिताबो बेअदी बेहिसाबो मोड़ वज़ीफ़ो को थई सॼी बगदाद वारे साईं जी दुआ बगदाद वारे जी नज़र आई अदा जे बगदाद वारे जी नज़र में वो पावर बगदाद वारे जे नाने मदीने वारे साईं जी नज़र में हाणे त सही लाइव दुआ सिस्टम लाइव माना हाणे हे जे लाइव हलाए न हमरा जो मोबाइल झले बिठो आ लाइव हलाए माना डायरेक्ट हींअर हले त दुबई कैनेडा अमेरिका सॼी दुनिया वारा जे एड हूंदसि त ॾिसंदसि ईअं न बाबी चमनवा नबी के सदका के नबी द मदीने में आ किथे मदीनो किथे टिंडो बागो किथे मदीनो किथे सही गुलाम हुसैन शाह जी दरगाह उनके जो माना ही जे लाइव टीवी हले पई इहा बरा क्रिकेट दुबई में पई हले असा जा माण्हू हिते पिया ॾिसनि
कराची में पे हले हिते का ॾिसण चीसी न इहो साइंस जो कमाल आहे साइंस के या ताकत आहे परे वारी शइ वेझो तोखे ॾेखारे थी अदा टंडे बागे वारो जे साइंस के या ताकत आहे जो तोखे परे वारी शइ वेझो ॾेखारे सघे थी खुदा से ये ताकत आहे जो अॼु जश्न ईद मीलादुन नबी सैयद राज़िक नबी शाह वारो मदीने जो मीर पंहिंजे गुंबदे ख़ज़रा में ॾिसे पियो अल्लाह खे ताक़त जे अंग्रेज़ जे ताक़त खे मञी दाढ़ी कूड़ जे ताक़त खे मञी फट जे ताक़त खे मञी यहूदी जे ताक़त खे मञी अरे ईसाई जे ताक़त खे मञी खुदा जे ताक़त जो मुनकर थी पे असी चौथा न क्यों हर बात को हला पर जैसी ताई मोहम्मद जे आशिकन जे अंदर में अत जो एकड़ो कतरो भी हुंदो तेसी ते या रसूल अल्लाह जा नारा छड़ींदा ई कोन तो घणा बाहर आया अमेरिका का पैसा वठी इंडिया का पैसा वठी असी तवासु आए इमाम मोहम्मद रज़ा फाज़िल ब्रे इश्क जो मरकज पे चढ़े हशर तक डालेंगे हम पैदा इश्क़ मौला की धूल मिस्ल फारिस नजद के किले गिराते जाएंगे मिस्ल इसे नचो फकीर मारो वसी असा के नचो तकलीफ थी जन दुख थी दुन सार थी दुन इमाम मोहम्मद रज़ा जे फरीज़ान थे सड़ी 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 खाक हो जागे अतू जल कर मगर हम तो रज़ा दम दम आए बुक लगी दम दम में जब तक दम वे जिक्र और रफ़ा सुनाते जाएंगे असांजे सिंध में अहिड़े शहर आहे कंजारे खां ॿाहिरि लाखा रोड हींअर बोर्ड आई आहे वीचारा ॿुड़ी विया आहिनि दुआ के नाला बेड़ा तारी आमीन चो उन लाखा रोड वारन जे मुसरे से हाफसा पड़ियो में शेर निसार तेरी चहल पहल पर हजारों ईदे रबीउल अव्वल सवार शैतान की इस जहां में हुनर वडा इश्तिहार छपराए लिखियो बाबा शैतान के खुशी कान थी वठी देवबंदी भगा ऐसे जो साहब बेरेल में असां जे खिलाफ इश्तिहार कर रहा हो ऐसे जो बेरेल की गरीब हे वरी तहां जे खिलाफ इश्तिहार जोड़ा सभिन खे घुराई वारी तहां इन्हनि जे खिलाफ इश्तिहार कढियो आहे छा जिसे असां त कोन कढियो आहे जिसे वॾा इश्तिहार आया त जिसे असां त लिखियो आहे त शैतान खे खुशी कान थी आहे ऐसे जो तहां शैतान हो छा शैतान ही जाते जैसे पांच शैतान के जमाने नमाज पढ़ा पंज जुद पढ़ा इशराक पढ़ा अवाबीर पढ़ा जी बाबा या तो तू शैतान आही या तो शैतान नहीं जे नाही त न सड़ जे आही भली सड़ भली कर भली मर जैसी तेरी मोहम्मद जा नौकर पंहिंजे या हबीब जो मीलाद तेसी ते वधाईंदा क़यामत ईंदी उन ॾींहं ते हे राज़िक नेशा सोए जा जेके मोहब्बत रखण वारा उते बि साईं जो दीदार बि कंदा ऐं या रसूल अल्लाह जा नारा हणी वञे पाए इश्क जी शमा तेरे साईं इश्क नबी मेरे अॼु तव्हांखे स्टेज वारा मारे यार सुभान अल्लाह दिल में भी समा जाना हमको भी मोहम्मद का दीवाना बना जाना जो रंग के जामी और
इस रंग की कुछ रंगत हम पे भी चढ़ा जाना। मौलाना जामी वजे मदीने शहर वाला वजन पे मदीने जा मक्के शरीफ पोतो मदीने मां गवर्नर के साईं करीब फरमायो तो जामी मदीने पे अचे अचण न ॾियोस मदीने तो अचे अचण न ॾियोस जामी जो ॿुधो सॼी ज़िंदगी मदीने ला तड़पियो पंहिंजो पाण खे सामान में बंदि कराए मदीने खयो पियो वरी अमरा आयो ची जामी ॿियनि खां लिकंदे साईं जी नज़र खां किथां लिकंदे साईं जी नज़र खां त काश गायब ही ना है केडी लिकंदी तू अखर में रुकाने चो भला छाजे करे सही दुनिया वजे पी मुते पाबंदी छो के तो मु साईं खां पुछो या रसूल अल्लाह सही दुनिया जे भी जामी न और फरमायो त जे दिल में मुजो एडो इश्क एडी मोहब्बत जो जय मुझे सामने त मां पंहिंजे मज़ार मुबारक मां निकरी क़यामत खां पहिरियों मूंखे आर्डर है सचल सरमस्तगी में उस्ताद पढ़ाए जो पियो सचल सरमस्तगी अखियूं भी जो वेठो बिंद में उस्ताद जो सचल आखिर जमात ही से अखिर में रोई लुढ़काने चे थो मियां मार नमू मां सबक पढ़ाया सजण ॾिसा मां सबक पढ़ाया साईं जा दीदार मियां मार मां सबक पढ़ाया सजण ॾिसा मां सबक पढ़ाया सजण ॾिसा। अल्लाह ताला हज़रत साईं राज़िक निशा के खुश करे आबाद करे साईं बाल साहब सलाम साईं के ना साईं साहब पुरानो ताल्लुक आ साईं जो साईं के 4 दफा घणा दफा 4-5 दफा है साईं आया अल्लाह ताला साईं जो सायो सलामत रखे ताजे के जमात वाला परे वेजे आयो काफी देर का बची बैठा हो साईं जो शान बुधो सर अल्लाह ताला हिन फकीर की हाजिरी कबूल करे अर्ज करण कबूल करे पंहिंजे दरबार में वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू कमा अलैना इल्ला